नाज़िर ٿاڻو بولا خان में आबादगारनि हारियनि बसर ऐं टमाटो ॿाहिरां घुराइण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था फैज़ मोहम्मद मेमण जी ही रिपोर्ट। मुआशी कतलेआम ज़रात जो थे पियो उनखे बचायो वञे ऐं बसर जेको आहे सो ॿाहिरां घुराइण बंदि कयो वञे ऐं हितां जेको ॿाहिरि वञे थो उन ते अणएलानियल पाबंदी आहे जेको एक्सपोर्टरनि सां जेके मामलात आहिनि मसइला आहिनि उन्हनि खे हल कया वञनि। शिपिंग ते जेके मामला आहिनि ऐं कस्टम जा मसइला आहिनि उहे ख़तमु कया वञनि। पोर्ट फ्री जेको सो बसर ऐं फसलुनि लाइ कयो वञे जीअं असांजो फसल ॿाहिरि वञे असांजे अवाम ऐं असांजे मुल्क जो फ़ाइदो थिए। असां इहो अॼु हिन एहतजाज जे ज़रिए वफ़ाक़ी गवर्नमेंट खे ॿुधाइण चाहियूं था त ॿाहिरां बसर घुराइण ते पाबंदी लॻाई वञे ऐं एक्सपोर्टरनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। अगरि असां जा मुतालबा न मञिया विया त असां हिन एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं ऐं इहो ॿुधाइण था चाहियूं पंहिंजे गवर्नमेंट खे वफ़ाक़ी गवर्नमेंट खे त हीउ ज़ुल्म जेको आहे सिंध जा जेको ॿिटो मयार आहे जेको सदाईं थींदो रहियो आहे। गुज़िरियल साल बि जॾहिं असांजो टमाटो तयारु थियो त 12 टमाटो ईरान खां घुरायो वियो। हाणे जॾहिं बसर असांजो सिंध जो तयारु थियो आहे जेको डेली 600 खां 700 गाॾियूं सिंध मां बसर तयारु थी सघे थो जेको पाकिस्तान जे घुर्ज खां घणो वधीक आहे। ॿाहिरां न घुराइण खपे ऐं इहो यकदमि पाबंदी लॻाई वञे। एक्सपोर्ट कयो वञे थो बसर उन ते आए दिन वफ़ाक़ गवर्नमेंट जेका सा पाबंदी मड़े थी छॾे ऐं उन जूं पॉलिसियूं ग़लति तरीक़े जूं आहिनि जंहिंजे करे असांजे कोहिस्तान में सिर्फ़ु बसर जो फसल थिए थो। जंहिं टाइम ते बसर जो फसल तयारु थिए थो त उन ते पाबंदी लॻाई थी वञे जंहिंजे करे ज़मींदारनि हारियुनि खे तमामु कापारी नुक़सानु थिए थो। ॿियो त जेको ईरान अफ़गानिस्तान खां टमाटो ऐं बसर इम्पोर्ट कयो थो वञे उहो बंदि कयो वञे ऐं एक्सपोर्ट ते जेके हिन जा नवां क़वानीन वग़ैरह आहिनि उन्हनि में नरमी कई वञे त जीअं एक्सपोर्ट जो सिस्टम हले त कोस्तार जे आबादनि खे तरजीह मिली सघे। ज़मींदार ऐं हारीअ जो कतलेआम कयो पियो वञे, मुआशी कतलेआम पियो थिए। असांजी सरकार वफ़ाक़ी सरकार ख़बर नाहे कहिड़ी एजेंडा ते कमु पई करे। हू कर्ज़ वठणु त चाहिनि था, हू पिनणु त चाहिनि था पर हुनखे वापारु नथो अचे। हू बसर खे ॿाहिरि नथा मोकिलीनि, टमाटे खे ॿाहिरि नथा मोकिलीनि। रहंदो ॿाहिरां खां उहे शयूं घुराए हितां जे हारीअ सां ज़ुल्म कयो पियो वञे, ज़मींदार सां ज़ुल्म कयो पियो वञे। यकीननि असांजे लाइ बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। ख़ुलिस्तान आबादगार फोरम ख़ान बूला खान जे तरफ़ां एहतजाज जो दाइरो अॻियां बि वधाए सघूं। बसर ॿाहिरां अचणु शुरू थियो इन जे करे एक्सपोर्ट जी सहूलियतूं न हुअण जे करे ऐं कोस्तान जा ज़मींदार न पर बल्कि सिंध जा ज़मींदार हिन वक़्तु फाका कशियाई ज़िंदगी ते मजबूर आहिनि। असांजी पुरअमन एहतजाज पुरअमन असां अपील था कयूं त महिरबानी करे ॿाहिरि जो बसर बंदि कयो वञे ऐं एक्सपोर्ट जेके सहूलियतूं ॾिनियूं वञनि जीअं सिंध जो ऐं पाकिस्तान जो बसर जेको आहे रेट मिले ऐं हितां जा ज़मींदार ऐं हारी जेके किसान आहिनि उन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। असांजो कोहिस्तान तमामु पुठिते फैल आहे। असां त पाणी तमामु घणी खोट आहे, जबलनि जो इलाइक़ो आहे ऐं उते वाहिद असांजो पोख सिर्फ़ु बसर जी थिए थी। पर अफ़सोस जो वफ़ाक़ी हुकूमत जॾहिं असांजे सिंध जो कोहिस्तान जो बसर लहे थो तॾहिं ॿाहिरां बसर घुराए थी उनजे करे असांजे सिंध जो बसर जो रेट किरी वियो आहे। इहो सिधो सऊं मुआशी कतलेआम आहे सिंधी हारियुनि जो। सिंधी आबादगारनि सां मुआशी कतलेआम आहे। इहो वफ़ाक़ी हुकूमत खां असां मुतालबो था कयूं त ॿाहिरां बसर घुराइण बंदि कयो ऐं असांजे कोहिस्तान जो असां सिंध जो बसर ॿाहिरि मोकिलियो वञे।